अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा सोप सीरियल मोहब्बत जो माग ख़त्म थी चुको आहे या ही ड्रामो ईंदड़ सूमर ते वरी हलंदो? छा हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग ख़त्म थी चुकी आहे? इन सभिनी तफ़सीलात ॼाणण लाइ जेकॾहिं बि असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं हर ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द अवां ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सोप सीरियल मोहब्बत जो माग जेको आहे ड्रामो आहे उहो ख़त्म थी चुको आहे। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीउ ड्रामो ख़त्म थी चुको आहे ऐं हिन जे बारे में जेको आहे नओं ड्रामे जी का बि अपडेट फ़िलहालु न आई आहे। जीअं नएं ड्रामे जी का बि अपडेट ईंदी अवां ॿाहिरनि सां जल्द खां जल्द शेयर करे वठंदासीं। ऐं तव्हां ॿाहिरनि खे ॿुधाईंदा हलूं त हिन खां अलावा जेको आहे तकरार ड्रामो बि हैप्पी एंडिंग ते आहे। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उहो ड्रामो बि ख़त्मु थियण ते आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं हिन ॿिन्ही ड्रामे जे बदिरां सिंध टीवी ते तमामु बहितरीनु ड्रामा अचण वारा आहिनि। ऐं तव्हां ॿाहिरनि खे ॿुधाईंदा हलूं त जीअं जेको आहे उन ड्रामे जो टाइम टेबल ऐं अपडेशन वग़ैरह जीअं ईंदो अवां ॿाहिरनि सां जेको आहे जल्द खां जल्द शेयर करे छॾींदासीं। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन जेको आहे सो सिंध टीवी तमामु घणी शोहरत माणी आहे ऐं जेको आहे सो अञा वधीक शोहरत माणींदी। ऐं जेको आहे नवां ड्रामा तमामु जल्द वरी जेको आहे सो स्क्रीन ते तव्हांखे ॾेखारिया वेंदा। इन नवनि ड्रामनि जी तफ़सील खां पहिरियां जेकॾहिं बि असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा। वठंदासीं इजाज़त, मिलंदासीं नई वीडियो में। ॾींदा हाणे इजाज़त, रखंदा पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।